मुझे बचा मुझे बचा अरे कह रहा है अरे मुझे भाग मरे तो अरे कुत्ता निकल मुझे बचा मुझे भाग के बचाओ अरे कह रहा है मुझे बचा मुझे बचा पुट अॼु असां रूंडे वारनि जे घर वेंदासीं ख़ुदा कंदो त हू राज़ी थी वेंदा। तव्हां भली वञी ॾिसो अमा, पर मूंखे कोन थो लॻे कोई रूंडो राज़ी थींदो। माहौल परी चुको आहे पुट। छा थियो आहे बाबा? रात कासम खे सांवल वारनि ज़हर ॾिनो आहे। इहो त थियणो ई हुयो बाबा। शामिर वीचारे खे ज़हर कंहिं ॾिनो? रुंडे ई जाबिर वारनि जा हथ हुया। हाणे उनजो वारो आहे। पोइ त सांवल वारा रूंडे वारनि खे बि बख़्श कोन कंदा। अमा सिर्फ़ सांवल न, पर रईस चाकर खान जा हथ बि हाणे रुंडे वारनि जे ॻिची में हूंदई। बाबा रेस रहम दिल आहे, उन्हनि खे कुझु कोन चवंदो। बाबा जॾहिं रईस चाकर खान खे इहा ख़बर पई न त रईस रावल खान खे ज़हर ॾियण वारा रुंडो ऐं जाबिर वारा आहिनि, छा उन्हनि खे बख़्श कंदो? छा पुट रावल खान खे बि ज़हर उन्हनि ॾिनो हुयो? हा मां ॿुध, तुंहिंजा त उनमें हथ न आहे न पुट। न बाबा, मां हिन जाबिर सां गॾिबो ज़रूर हुयुसि, पर मुंहिंजा हिन में हथ न हुया। हाणे ज़ालिमनि जो अंजाम अची वियो आहे पुट। असांजे पुट वलूअ जो बि इंसाफ़ ज़रूर थींदो। इंशाअल्लाह मां भाउ वलू सां इंसाफ़ ज़रूर थींदो। मुनीर, तव्हां पंहिंजा हमरा वठी वञी ॻोठ जे ॿाहिरां बीह रहो। रूंडो या उन जा छोरा जेकॾहिं ॻोठ छॾण जी कोशिशि कनि त उन्हनि खे छॾण न ॾिजो, या जाबिर या उन जा कुझु माण्हू ॻोठ छॾण जी कोशिशि कनि त उन्हनि खे बि न छॾिजो। ऐं हा, इहा तुंहिंजी ज़िमेदारी आहे। सो त सही पिया करियो, जेको तव्हां सोचियो आहे न मां बि उहो ई सोचे रहियो आहियां। छो त तूं छा पियो सोची? छो त मां इहो ई सोचियो आहे, सांवल जेको बि क़दम खयो आहे न हुन सोची सम्झी पोइ खयो आहे। सौट रावल जे मौत जी बि कड़ी इन ई सां जुड़ियल आहे। हा सोट, हाणे मूंखे बि थोरो थोरो शक पवे पियो त इहो कमु रूंडे वारनि जे ख़ानदान जो ई आहे। जेकॾहिं इहा पक थी वई, पकी साबिती मिली वई, त पोइ मां इन रूंडे जो जुगो झण करे छॾींदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।